राम जी सिंध दोस्तों जी तो असां चेयरमैन सिंधु नवाज़ जे इस्लाह ते पूरे कंडियाल में मुकम्मल करे चुका आहियूं। अॼु कुझु पंहिंजा ॻोठा आहिनि उनखे कवर करण लाइ अॼु पहुता आहियूं। दोस्तों छा हाल आहे, ख़ुशि आहियो? उमेद सभु ठीकु हूंदा। अॼु काफ़ी टाइम खां बाद बरसातूं ऐं बोॾनि खां निकिरण खां पोइ अॼु वरी हिकिड़ो ब्लॉग ठाहियो आहे ऐं ब्लॉग ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त पाण कचहरी कंदासीं। हेतिरा साल किथे वियासीं, साल कोन बल्कि कुझु महीना पाण गुम हुआसीं, सो उन बाबति तव्हांखे ॿुधाईंदुसि त मां किथे गुम हुयुसि। असांजो जेको आहे अॼु अचण जो सबबु इहो आहे त उन जे बारे में कुझु तव्हांखे मां घर हली डिस्कस करे ॿुधाईंदुसि त असां हिते छो आया हुआसीं, छाजे लाइ आया हुआसीं, हेतिरा ॾींहं किथे गुम हुआसीं, छा पिया कयूं, किथे किथे बिज़ी हुआसीं। उनजे करे लेट थी वई, तव्हां सां ब्लॉग में न अची सघियासीं। पर अॼु पाण हिते गॾु छो आया आहियूं सर? साईं असां हिते हिकु ग़रीब मुस्तहिक घर आहे, उन ई घर में असां नलको लॻाइण आया आहियूं फी सबीलिल्लाह। तो तव्हां उमेद त ॿुधी चुका हूंदव त अॼु असांजे हिते अचण जो सबबु छा हुयो। वधीक पाण कचहरी कयूं था, हली घर हली उते मोटी तव्हां मां डिस्कस कंदुसि त असां हिते छा कहिड़ा कमु किथे गुम हुआसीं, छा पिया कयूं। हालत तव्हां असांजी ॾिसी चुका हूंदव, असां बिल्कुलु चेंज थी चुका आहियूं, वधीक मिलूं था। अॼु सिंधी ड्रामनि में तव्हां ॾिठो हूंदो असद कुरैशी उर्फ़ सदोरो असां वटि अॼु उहो मौजूदु आहे। ज़ी सदोरा छा हाल आहे, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु ठाकु। अॼु पाण किथे मौजूदु आहियूं? साईं असां कमाल देरो लॻ ख़ासि कमाल देरो लॻे माही बाण जे हिकु ॻोठ में असां मौजूदु आहियूं। अच्छा, ऐं भाउ वहीद अली जी वॾी महिरबानी। दोस्तो ॻाल्हि खे खुटाइणो त अॼु पाण मौजूदु आहियूं, कचहरी कंदासीं। अॼु पाण मौजूदु आहियूं, दोस्त तव्हांखे मिलायमि, तव्हांखे असद कुरैशी ऐं उर्फ़ सदोर खां मिलायमि, पर इहो फिल्म नालो असद कुरैशी न आहे, मतिलबु तव्हां ग़लति सम्झो, थोरो पेंडिंग ज़रूरी आहे। चाहींदो वो हर थर वासीअ जा नेण बिथर जहिड़ा, वासीअ जा नेण बिथर जहिड़ा, मौसम बरसाती केरु न चाहींदो, मौसम बरसाती केरु न चाहींदो, प्यारो ऐं आज़ादी केरु न चाहींदो, प्यारो ऐं आज़ादी केरु न चाहींदो। सरकश जा नगमा सिंधुअ जो बागी, सरकश जा नगमा सिंधुअ जो बागी, केरु न चाहींदो, केरु न चाहींदो, प्यारो ऐं आज़ादी केरु न चाहींदो। वाह 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 वाह। दोस्तों दी त यार थोड़ा आवाज़ माफ़ कजो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहे? तबियत सही आहे? यार तंग शुदा कयो दोस्तों। जीअं त तव्हां चवंदा त एतिरा ॾींहं असां किथे घुमासीं त ब्लॉग बि न ठाहियोसीं, तव्हां खां मुलाक़ात न कईसीं। सो मुसलसल पाण बारिशुनि में सोशल कम में मसरूफ़ हुआसीं। सो कचहरी मुतल तव्हांखे शॉर्ट हिकिड़ी तव्हांखे ॾसियां त मां छा छा कयो।
असांजी तंज़ीम आहे यूथ एक्शन कमेटी, उन में दोस्त आहिनि काफ़ी सारा, उहे हिते कंडियारे लथल हुया। बरसातुनि में तमामु घणो इफेक्टेड इलाइक़ा असांजा थी विया, जंहिंमें घणो नुक़सानु पइजी वियो आहे। तक़रीबन असांखे 20 खां 25 करोड़ असांजे तालुके खे नुक़सानु पियो। उन में कुझु असां पाण डिस्ट्रीब्यूट कयोसीं, रज़ाकार तौरु कमु कयोसीं। यूथ एक्शन कमेटी असांजी आहे सिंधु नवाज़ गांगरो, जेकी आहे हिते आई कंडियारे में, उन मुख़्तलिफ़ NGOs खां ॿियनि दोस्तनि जी मदद सां वठी करे कंडियारे में थेलनि जी सूरत में, मच्छरदानी जी सूरत में, राशन जी सूरत में, मेडिकल कैंप जी सूरत में, जानवर जी कैंप जी सूरत में, पोइ मच्छर स्प्रे करायासीं। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा विज़िट कयासीं। तक़रीबन अधु तालुको असां कवर कयोसीं। जेको कमु गवर्नमेंट खे करणु खपे आहे, उहो गवर्नमेंट कमु न करे चुकी हुई। शायदि उन्हनि जी नाअहलीअ जा इहे ई ॾींहं आहिनि। बहरहाल असां उन्हनि ते डिस्कस कोन था कयूं, सो पाण कचहरी कयूं था त पाण किथे सो पाण हिनमहिल बि कल्ह बि तव्हां सां राब्तो कयो त हिकिड़े सोशल कम सां हिते आया हुआसीं। हिते कंहिं कमाल दरो कंडियार तालुके खां अॻु ॻोठ आहे कमाल दरो, उते कंहिं ककरी मुस्तक खे नलको हलाइण ॾिनो, सो उनखे नलको हाणे अॼु आख़िरी ॾींहुं मरियल हो, सो उते आया आहियूं। पाण हिनमहिल उन्हनि जी दोस्तनि वटि पहुचूं आहियूं। कमु हले बि थो अॻियां, ऐं इन मुतालिक़ कचहरी थी वई आहे। पाण कचहरी न कई, तव्हांखे चयूं था हली घर कचहरी कयूं था, ऐं कुझु ॿियो तव्हांखे उते हली वठी कचहरी कंदासीं। सो पाण इहे ॾींहं 4-3 महीना जेके हुया बरसातुनि में पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे धरतीअ जे लाइ, पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि जे लाइ गुम हुयासीं। ऐं उमेद त मुंहिंजो हिन ब्लॉग बि तव्हांखे पसंदि ईंदो, ऐं मुंहिंजे हिन ब्लॉग खे शेयर कंदा, अॻिते वधाईंदा, जीअं हर माण्हू में इहो शऊर पैदा थिए त पंहिंजे अहिड़े ॾुख में हिकिड़ो मसालो पैदा थिए त इंसानु पाण ख़ुदि मुख़्तियार थी अॻियां अची निकिरे, कुझु बि करे सघे थो। ॿियो न त तव्हां सोशल मीडिया ते शेयर रखो, इहे मसइला आहिनि त को न को सान्यावन तव्हां मदद करे सघे थो, पर कुझु न कुझु पंहिंजो कंट्रीब्यूट उन में कयो। सो चवण मक़सदु इहो ई आहे। कचहरी उन मुतालिक़ आहे, वधीक वरी मेला नसीबनि जा, वरी नवां साल पार थींदासीं, वरी सिंध उभरी पवंदी, वरी कचहरियूं हलंदियूं, ट्रेवल सफ़र थींदा रहंदा, वरी ॿिए खे कहाणी सम्झंदासीं। तेसिताईं पंहिंजे दोस्त खे ॾींदा इजाज़त। अलाह वारी, अलाह निगहबान।